एक पासे जॾहिं सिंधी क़ौम आॾो साह जेतिरो ज़रूरी तहज़ीब जो तसलसल सभ खां क़ीमती विरसो सिंधु दरियाह दाव ते लॻल आहे। उन वक़्तु सूरतहाल जो इदराक रखंदड़ के मर्द मुजाहिद माठ वेहण बदिरां न रुॻो सियासी मैदान ते सरगर्म आहिनि, पर उहे सिंधु दरियाह ते नवनि प्रोजेक्ट्स जे हाञनि खां रुॻो दावाउनि बदिरां दलीलनि ऐं टेक्निकल डेटा वसीले सिंध वासियुनि जो भरपूर मौक़िफ़ पेश करे रहिया आहिनि ऐं सैयद ज़ैन शाह जूं सिंधुअ खे बचाइण लाइ सरगर्मियूं यकीनन उत्साहींदड़ आहिनि। जिदोजहद साथ ॾियो, असां सां गॾु बीहो। चोलिस्तान के फर्स्ट फेज़ में 4,55,000 एकड़ की प्लान है। हिन दफ़े SUP सरवाण ऐं दरिया बचायो कमेटी जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह न रुॻो चोलिस्तान ऐं मारोड समेत 6 नवनि केनाल्स पर ग्रेटर थल केनाल जे हाञेकार नतीजनि खां वफ़ाक़ी दारुल हुकूमत इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ इदारनि ऐं फोरम्स खे न फ़क़ति आगाह कयो, पर संदसि दौरे दौरान हिकु छिरकाईंदड़ इंकशाफ उन वक़्तु साम्हूं आयो जॾहिं सैयद ज़ैन शाह ऐं संदसि टीम रसूलपुर पहुची रसूलपुर बैराज मां निकिरंदड़ जलालपुर केनाल जो दौरो कयो त ख़बर पई त ही नओं केनाल 1,96,000 एकड़ ज़मीन आबाद करण लाइ अॼो वियो आहे। असां अमली तौर हिते पहुता आहियूं त जीअं सॼी सिंध ॾिसे त हीउ जेको आहे नओं बाक़ाइदगी सां 1 लख एकड़ ज़मीन जेको आहे हिते हीअ आबाद थींदी ऐं हिन जे नतीजे में तक़रीबन 2 लख एकड़ सिंध जी ज़मीन केरु आबाद। सैयद ज़ैन शाह पंहिंजे इस्लामाबाद जे दौरे दौरान द ब्लैक होल जे प्लेटफॉर्म तां मुनक़िद थियल डिस्कशन द लिविंग इकोलॉजी ऑफ इंडस डेल्टा जियो इकोनॉमिक्स एंड एनवायरमेंटल प्रोस्पेक्ट्स में सिंधु दरिया खे लाहक ख़तरनि ऐं उन हवाले सां सिंध वासियुनि जे मौक़िफ़ खां आगाही ॾिनी। चोलिस्तान के फर्स्ट फेज़ में 4,55,000 एकड़ की प्लान है। सेकंड फेज़ में 7,44,000 की प्लान है। ये 12 लाख की है। फिर इसको जिस तरह नसीर ने बताया कि ये आगे जाके 6 मिलियन। इस्लामाबाद जे दौरे दौरान सैयद ज़ैन शाह वफ़ाक़ी राजधानी में रहंदड़ सिंधियुनि ऐं हम ख़याल दोस्तनि सां पाणी मामले ते ख़यालनि जी ॾे वठि कई। जिदोजहद साथ ॾियो, असां सां गॾु बीहो त पंहिंजे सिंधु नदीअ खे बचाए, सिंधु तहज़ीब, सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जो तहफ़ुज़ ऐं ईंदड़ नस्ल खे असांखे माज़ीअ में नस्ल असांखे वहंदी नदी ॾेई वियो, हाणे इहो असां ते आहे पाण ते ईंदड़ नस्ल खे या वहंदड़ ॾियूं ऐं उनखे बचाइण वारो 64% यूथ आहे ऐं यूथ जेकॾहिं इन्हनि जिदोजहद में अची वई, आउं सम्झां पियो त इहा स्कीमूं सभु रद्द थींदियूं। उन मेड़ाके में सवें सिंधियुनि शिरकत करे ॾेह खां दूर रही बि हिन जदोजहद में पंहिंजो हिसो ॻंढण जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते शिरकत कंदड़नि सिंधुअ सां वचन जा ज़ोरदार नारा पिण हंया। सैयद ज़ैन शाह इस्लामाबाद में पाणी ऐं माहौलियात जे माहिरनि सां मुलाक़ातूं करे नवनि केनाल्स ख़िलाफ़ सिंध जी सूरतहाल खां आगाह पिण कयो। ॿिए पासे SUP सरवाण सैयद ज़ैन शाह इस्लामाबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस पिण कई। यादि रहे त सैयद ज़ैन शाह जे इस्लामाबाद वारे दौरे वक़्तु हर पासे रुकावटूं मौजूदु हुयूं, पर दौरे जे मक़सद जी हासिलात ख़ातिर सैयद ज़ैन शाह पंहिंजी टीम समेत समूरियूं रुकावटूं पार करे मुख़्तलिफ़ जायुनि ते पहुची सिंध वासियुनि जो आवाज़ बणिजंदो रहियो। जेतोणीकि पंधु अणांगो आहे, चैलेंज बि वॾो आहे, पर हौसला बुलंद आहिनि। सिंध जी सियासी क़यादत जेकर ईअं ई विखूं वधाईंदी रही त हज़ारनि जो काफ़िलो किरोड़नि में बि बदिलजी सघे थो। ही पुरअमन मुज़ाहिमत पंहिंजो मक़सदु ज़रूरु हासिल करे सघे थी। शर्त इहो आहे त सिंधुअ जा वारिस सिंधुअ खे बचाइण लाइ मैदान मल्हाईंदा रहनि।